नाज़रीन में न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ॾियां नवाज़ में खबर ॾींदा रहंदो हर साल जी हिन साल भी संत रवात राम 108 वर्सी न्यायत अक़ीदत ऐं एहतराम सां संत रवात राम जी बड़ी ते मल्हाई वई। असीं खुशनसीब आहियूं जो सिंध धरती में पैदा थिया आहियूं। सिंध सूफ़ियन ऐं संतन जी धरती आहे। हिते प्यार ऐं मोहब्बत जो पैगाम आहे। हीअ जेके मेड़ा तव्हां ॾिसो पिया ही सदियुनि खां मेड़ा का थींदा। साईं रावत राम जो 108 जेको वर्सी आहे इनमें तक़रीबन ज़िले सांगड़ खां अलावा ॿाहिरि ज़िले में माण्हू आयल आहिनि जेके पहिरें पैदल जथा भी करे आया आहिनि ऐं मोहबतूं जेके हर साल वंडिदियूं अचनि थियूं ऐं असीं सभिनी जो 108 वर्सी आहे ऐं मुंहिंजे ख्याल में तक़रीबन 150 साल जे क़रीब हिन मेले खे थी विया आहिनि। अनक़रीब 108 त मेलो लॻे थो उन खां अॻु में भी मेलो लॻंदो हिते अचनि था ऐं फैज़ प्राप्त कनि था, फैज़ हासिल कनि था। हीअ संतन महात्मनि जी दरवेशनि जी धरती आहे। हिते जेको आहे असांखे असांजे धर्म जे हिसाब सां हिकु चऊं त हिकिड़ो शांति जो असांखे हिकिड़ो सबक मिले थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।